ज़ाहिरा मुस्तफ़ा जी नबूवत अजैहा खुदा जो कसम मुस्तफ़ा का बाद में नबूवत खत्म मुस्तफ़ा ने खत्म नबूवत मुस्तफ़ा के खत्म कुल अज़वाज का चौपज घरवारन खे व बनाती का आई चौपज थियरुन खे जब महबूब के हिकड़ी न्याणी ना चार मुस्तफ़ा के न्याणियों सुभान अल्लाह मेरे पास बना बिंद जो जमावा वो घड़ा खुश्क दिमाग वाला चौदा हन साईं हाँ नबी के चार न्याणियों आहिन हिकड़ी सैयदा फातिमा बीबी खदीजा अल कुबरा मां हुई बाकी ॿियूं जेके हो उनखे नबी पालींदो हो पालना जे करे बि उहा थी चइबी आहे अदा उनखे अरबी में चइबो आहे रबाइब यानी पालींदड़ ख़ुदा ताला के अख्तियार लिखे हर क़ुरान में रबाब उनजा मऊ ये तुंहिंजूं अॻ ये तुंहिंजूं पालना थी हुन चइबो पालना न खदीजा अल कुबरा जे पेट मां चार ॼाणियूं सुभान अल्लाह वॾो परेशान आहे घणियूं न्याणियूं चार न्याणियूं हज़रत बीबी ज़ैनब हज़रत बीबी रुक़ैया हज़रत बीबी उम्मे कुलसूम हज़रत बीबी सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा बुध हज़रत सैयदा ज़ैनब बिन्त मोहम्मद जंहिंजो निकाह थियो अबुल आस बिन रबी बिन अब्दुल उज़्ज़ा बिन अब्दुल शम्स बिन अब्दुल मन्नाफ सां निकाह थियो ए नंबर ते न्याणी हज़रत सैयदा रुक़ैया बिन्त मोहम्मद हज़रत सैयदना उस्मान गनी सां नंबर 3 हज़रत सैयदा उम्मे कुलसूम बिन मोहम्मद जंहिंजो निकाह हज़रत सैयदना उस्मान गनी सां यानी नबी जूं न्याणियूं हज़रत उस्मान जे निकाह में तॾहिं त महबूब लुक़ब ॾिना ज़ुन्नूरैन बिन नूरन वारो ये ॻाल्हि ज़हन में रखो केरु तव्हांखे ॿुधाए न हुजे सही बिन नूरन वारो हिकिड़ी वफ़ात थी पाण करीमन ॿियो निकाह में ॾिनो पाण फरमाइनि था उस्मान जेके बि मां मुस्तफ़ा के न्याणियूं हुजनि हिकिड़ी वञी हा वरी ॿी जा या टीह जा या जेकियूं हुजनि हा उस्मान जे निकाह में ॾींदो वञा हा सुभान अल्लाह ऐं चौथी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा जेका मौला अली मुश्किल कुशा जी घरवारी आहे सुभान अल्लाह खुश्क मौलवी उथी पवंदा आहिनि अबा जेकॾहिं मदीने वारे साईं खे चार न्याणियूं हुयूं पोइ मुबाइले में हिकिड़ी छो आई सम्झो था लाॾा जे नबी साईं खे चार न्याणियूं पोइ मुबाइला जे अंदरि फकुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम कबूल फरमायो तव्हां बि पंहिंजो घर वारा आहियो तव्हां पंहिंजूं न्याणियूं आहियो असां पंहिंजूं था न्याणियूं आहियूं तव्हां पंहिंजा पुट आहियो असां पंहिंजा था पुट आहियूं तव्हां पंहिंजा नफ़्स आहियो असां पंहिंजा था नफ़्स कयूं पोइ घुरूं था दुआ जंहिंजी रब कबूल फरमाए गुज़िरियल जुमे ते तव्हांखे ॿुधायो हो पर मां जो मौज़ूअ काफ़ी रहिजी वियो हो जुमे जो टाइम ख़ुतबे जो टाइम थी वियो सलाम मुंहिंजे हबीब اللهم صل على سيدنا مولانا محمد علي وصحبه واهل بيته اجمعين برحمتك يا ارحم الراحمين चवंदा आहिनि साईं नबीअ खे जे चार न्याणियूं हुजनि हा रुस्तम फ़क़ीर जे महबूब खे चार न्याणियूं हुजनि हा त पोइ हिकिड़ी मुबाइले में छो अथव टे छो न अथव चइबो त नबीअ खे न्याणी हिकिड़ी आहे न हज़रत बीबी रुक़ैया जो इंतकाल ऐं ॿुध इहो जेको मोबाइल जो वाक़ियो आहे इहो सन 10 हिजरी में थियो आहे घणी हिजरी में सन 10 हिजरी टोले वारा भी मनीदा नसी भी मनीदा हो ताकि वो मुबाहिल जो वाक़ियो जेको आहे सन 10 हिजरी में थियो आहे हज़रत बीबी रुक़ैया सन 2 हिजरी में वफ़ात कई आहे हज़रत बीबी उम्मे कुलसूम सन 9 हिजरी में वफ़ात कई आहे हज़रत बीबी ज़ैनब सन 8 हिजरी में वफ़ात कई वई आहे जॾहिं नबी करीम जूं न्याणियूं वफ़ात
mari aku lo kagak mau aku lo je da bangga chobe Allah saya sudah sunnah sedih hidayah amin asa